अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼोके विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। अॼोको विलाग असां उन ई कंबर जी लेडी टीचर सदफ हासुल जे बारे में कंदासीं, जंहिंजो महीनो खनि अॻु में असां तव्हांखे उनजी भेण जो इंटरव्यू करे ॿुधायो हुयो त उन्हनि सां केतिरी बेवाजिबी ऐं नाइंसाफ़ी आहे ऐं उन्हनि जो को बि ॿुधण वारो न आहे। हाणे सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाटकाणे में उन ॾींहुं सदफ हासुलो केस में ई अदालत पारां IG सिंध पुलिस गुलाम नबी मेमण खे घुराए करे छंड पटी वई त हू हिन केस में हिन वक़्त ताईं ख़ामोश छो आहिनि। ऐं उन जो नतीजो इहो तव्हां ॾिठो हूंदो त ॿिए ॾींहं ते ई उहो जेको मुल्ज़िम आहे गिरफ़्तार थियो फरीद हासुलो, जेको केतिरे ई वक़्त खां रूपोश हो, पंहिंजे पारां रूपोश बणियल हुयो। इन ई सिलसिले में उन जे केस जी पैरवी कंदड़ सदफ हासुले जी भेण आहे शमशाद हासुलो, उन सां असां ॻाल्हि कंदासीं। अरे शमशाद, पहिरियां त तव्हांखे मुबारक हुजनि, हिन केस में तव्हां वॾी कामयाबी हासिल कई आहे। इहो ॿुधायो त उन ॾींहं ते कोर्ट में तव्हां छा चयो, जज साहिबान छा चयो, तव्हांजे साम्हूं सॼी कार्रवाई थी हूंदी? बिल्कुलु पहिरियां त मुबारक असांखे, असां तव्हांखे मुबारक था ॾियूं जो तव्हां साफ़ जे करे ऐं इन जे करे मीडिया जे थ्रू असांजो हीअ केस एॾो हाईलाइट थियो जो हिन वक़्त कातिल गिरफ़्तार थियो। न त इहो नामुमकिन हुयो, छो त पुलिस जेको आहे त सिलो सिलो हले पई, इहो मीडिया जे करे ऐं तव्हां भाइरनि जे करे ई असांजो एतिरो इहो थियो आहे। ऐं ॿियो मां थोरा ई थी आहियां हुन वुमेन लाइन्स वारा ॿिया इदारा जेके बि आहिनि जिन सां असां ताउन कयो ऐं असांजे हिनखे माना अॻिते वधायो केस खे, त अॼु असां हिन में कातिल जे गिरफ़्तारीअ में कामयाबु थियासीं। ऐं जेको अदालत में जेको जज साहिबु हुनखे घुरायो, IG साहिब खे घुरायो, हा बिल्कुलु मां उते बीठी हुयमि ऐं उते हुयासीं त हुन पुछियसि त बाबा एॾो अरसो थी वियो आहे त आख़िर छा मसइलो आहे, तव्हां इन जे मथां हथ नथा रखो पुलिस जे मथां, या छा ही जेके वॾेरनि जे इन्हनि में ही ख़ौफ़ ज़दा आहिनि या छा, त ही पंहिंजो कमु सही तरीक़े सां न पिया कनि, उन्हनि जे अॻियां कंध झुकियल आहिनि हिननि जा, या तव्हांजो हिननि जे तव्हां अगरि हिननि खे फोर्स कयो, हिननि जे मथां हथ रखो त ही पंहिंजो कमु कनि, ही कम ई न पिया कनि। उनखे बाक़ी काफ़ी छंड जज साहिब पटी त हा IG साहिब छो पहुती आहे, छो ही अॻिते नथा कातिल खे गिरफ़्तार करे नथा सघनि, आख़िर छा जे करे। बसि IG साहिब चयो त सर मूंखे थोरो टाइम ॾियो त असां कोशिशि कंदासीं, इंशाअल्लाह असां कातिल खे गिरफ़्तार कंदासीं। तव्हां पंहिंजे पारां चयो त मूंखे ॻाल्हाइण ॾियो? मूं जज साहिब खे चयो, मां चयो मिलाट मूंखे थोरो ॻाल्हाइणो आहे, त उन्हनि चयो त बाबा असां एतिरो हिननि खे चयो आहे जो हिन खां त तव्हांजे चवण खां सवाइ असां हिननि खे काफ़ी कुझु चयो आहे, इंशाअल्लाह तव्हांजो कातिल जल्दी गिरफ़्तार थींदो। ओके। ऐं ॿिए ॾींहं ते तव्हांखे ख़बर पई जॾहिं? बिल्कुलु ॿिए ॾींहं ते ई असांखे पोइ ख़बर पई त ही राति जो 3 बजे माना हिनखे मेहड़ में गिरफ़्तार कयो, सो बि वकील जे घर। हाणे इहो थो थिए त तव्हां पाण ॾिसो त हिकु वकील जेको आहे इंसाफ़ जी पोयारी करे थो त हुनखे माण्हुनि खे इंसाफ़ ॾियाराइण में, उहो ई हिकिड़ो वकील कातिल खे पनाह थो ॾे। इहा ई वॾी इहा ॻाल्हि आहे त उहो वरी हिकु मेहड़ जी हिकु बार जो मेंबर बि आहे। असां आमिर वड़ाई जेको आहे हिन जो प्रेसिडेंट चेयरमैन आहे, बार जो चेयरमैन, उनखे असां अपील कंदासीं त तव्हां हिनखे जेको आहे न इन मां हटायोसि, उनजो लाइसेंस रद्द कयोसि, छो त हिन हिकु कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे। ही हिकु कानून दान आहे, ही माण्हुनि खे इंसाफ़ ॾियाराईंदो, ईअं न त हिकु मासूम न्याणी क़त्ल थी वई आहे ऐं उनजे कातिल खे ही पनाह पियो ॾे। अरे इहो ॿुधायो त बयान उन खां पोइ पुलिस तड़तकड़ में जेको ॾियारायो आहे फरीद हासुल जो, उन चयो आहे त उहा मुंहिंजे निकाह में हुई ऐं रुख़सती में देर सबबु मूं क़त्ल कई आहे। जी जी बिल्कुलु, तव्हां ॿुधो हूंदो त छा उहा मरण वक़्त बि इन जे निकाह में हुई? जी अदा निकाह में बिल्कुलु हुई, पर जॾहिं निकाह विधो उन खां पोइ ही हिन जूं जेके बि इहे निकिरंदी वयूं न माना साज़िशूं हिन जूं, त पहिरियां निकाह खां अॻु में हिन चयो भले ही जॉब करे, ॿुधव असांजी तरफ़ां का बि हिनखे रुकावट न आहे जायो हिन खां माना जंहिं महिल रिश्तो तय थियो, हा उन महिल इहो तय थियो त भली जॉब कंदी, असां न झलींदासीं, जॉब कंदी बिल्कुलु, छो त हुनजो ख्वाबु हुयो त मां हिकु टीचर थियां, मां ॿार पढ़ायां, उहे हुनजो ख्वाबु हुयो, वध में वधि पसंदि जी जॉब हुई। त इन ते रिश्तो थियो त ही हिन खां मना न कंदा, जहिड़ो वक़्तु थी त उन खां पोइ हुन चयसि त ही जॉब ते न वेंदी, निकाह थी वियो, निकाह थी वियो ऐं हिरासमेंट कंदो रहियो हुनखे, काथे वञे थी पंहिंजी लोकेशन ॾे, कहिड़े हंधा तूं, लोकेशन ॾियो त हाणे हिन खां काथे वेठी आहे, काथां वई आहे मूंखे ख़बर पए,
हिन चयो मां हिकु टीचर आहियां, मां पढ़ायां थी। उन खां पोइ मां हिकु स्कूल में एज़ अ प्रिंसिपल तौरु IIU स्कूल जेको इस्लामाबाद यूनिवर्सिटी उन जो आहे, उन में एज़ अ प्रिंसिपल तौरु बि मां कमु कयां थी उते बि। त तव्हां इहो ॿुधायो त मां जो तोखे कॾहिं ॿारनि में मां पढ़ायां थी, मां फ़ोन नथी खणी सघां, मां फ़ोन नथी अटेंड नथी करे सघां, त इन जो इहो मक़सदु थोरे त मां ॿिए हंधि आहियां या काथे आहियो। ओके, पर हू हिकिड़ो बिल्कुलु शक मिज़ाज अहिड़ो को माण्हू हुयो। हाणे इनखे जेको तय थियो ऐं निकाह इनखे केतिरो वक़्तु थियो हुयो? अधा 9 महीना थिया आहिनि। सिर्फ़ु 9 महीना? हा, सिर्फ़ु 9 महीना। अच्छा, 9 महीननि दौरान वरी सदफ़ जेको आहे सो खुला लाइ दाख़िल कयो केस? जी अदा, हिन खुला लाइ दाख़िल कयो त हीउ जेको आहे नी पिस्टल खणी आयो, तेज़ाब जी बोतल खणी आयो ऐं रस्सी जॾहिं खणी आयो, त उन खां पोइ जेको आहे त हिन वरी बि माना उहो ॾींहुं गुज़रियो, ॿिए ॾींहं ते वरी हीउ धमकी ॾियणु अधु राति जो आयो, अधु राति जो बि आयो, अची दरवाज़े ते ॾाढो शोर शराबो कई, जो सॼी असांजी इहा कॉलोनी जेका आहे न इन पाण ॿुधसि त हीउ गवाह हिन सॼी कॉलोनी ते हीउ एॾो माना घटि वधि ॻाल्हाई जो अलाए छा। नेठ असां ॿाहिरि पंहिंजे भाउ खे बि न कढियोसीं, मतां हिन वटि उन वक़्तु बि पिस्टल हुयसि, त मतां तव्हांखे कुझु करे छा पियो चए अधु राति जो? त इन वक़्तु बि इहो आहे त तव्हां सदफ़ खे लिकायो आहे या सदफ़ खे कढो त मां मारींदोमांसि। छो? बसि इहो ई तव्हांजा लिकायो आहे या हिन वक़्तु ताईं मूंखे ॾियो। अच्छा, उहो चए रुख़्सती करे ॾियो हिन वक़्तु। असां इहो चयोसीं बाबा जॾहिं रिश्ता वॾनि सां थियल आहिनि, तुंहिंजे पीउ माउ खे चयो आहे त असां ज़ुल्काज में ॾींदासीं, त वॾनि सां थींदा आहिनि न, पीउ माउ सां रिश्ता तय थींदा आहिनि। छोकिरे जेको लव मैरिज त न हुई न, पसंदि जी त न हुई, अरेंज मैरिज हुई। हिन महीने में हुनजी शादी थियणी? हा, ज़ुल्काज में। ज़ुल्काज में इहो तव्हां हुननि सां कमिटमेंट कई? उन सां उनजे जेको फादर मदर आया उन्हनि सां कमिटमेंट थियल हुई। ओके, हाणे तव्हांजे विच ते कुझु माण्हू मेड़ मिंथ बि खणी आया हुआ या धमकाइण आया हुआ, छा हुयो? अदा उहे मेड़ मिंथ करण न आया हुआ, उहे असांखे धमकाइण आया, उहे असांखे धमकाइण आया, उन जूं लेडीज़ आयूं धमकाइण इन ते त तव्हां जेको आहे त इन केस तां हथु खणी वञो, इन केस तां हथु खणी वञो, न त सुठो न थींदो त तव्हांखे बि मारींदासीं। यकीन कयो मूंखे एतिरी धमकियूं मिली, जो तव्हांजे बचे मूंखे हिकिड़ो पुटु आहे, उन जूं बि मूंखे धमकियूं मिलियूं त तव्हांजे पुट खे मारींदासीं, तव्हांजे पुट खे मारींदासीं, तव्हां हिन केस तां हथु खणी वञो। उन्हनि जूं लेडीज़ आयूं हिते असांजे घर, त तव्हां असांजनि जे ख़िलाफ़ छो तव्हां इहा FIR दाख़िल कराई आहे, ऐं उनजा जेके रिलेटिव उन्हनि जे बारे में तव्हां छो था ॻाल्हायो, असां तव्हांखे न छॾींदासीं। इहे त गिरफ़्तारीअ खां अॻु में तव्हां ते एतिरो प्रेशर थियो, प्रेशर हाणे जॾहिं गिरफ़्तार थियो त अञा वधीक प्रेशर, अञा वधीक थींदो प्रेशर अदा। त पोइ तव्हां उन्हनि सां ठाह कंदो? बिल्कुलु बि न, ठाह असांखे न आहे करणो। ॿुधव, अॼु अगरि असां ठाह कयो न, सुभाणे ॿियूं बि न्याणियूं ईअं मारी वेंदियूं। अगरि हिन न्याणीअ खे इंसाफ़ मिलियो न, पोइ अॻिते कोई बि ईअं कातिल 100 बार सोचींदो कंहिं न्याणीअ खे मारण खां अॻु में सोचींदो त मां न्याणी खे न मारियां, मथां सुभाणे मूंखे सज़ा अची वञे। ऐं अगरि अॼु असां ठाह कयो, इहो सिर्फ़ु असां सदब जो ठाह न कंदासीं, पोइ जेके ॿियूं न्याणियूं मारबियूं न, ईअं सम्झो त उहे बि पेरेंट्स ठाह कनि। असां कॾहिं बि इन ॻाल्हि ते कंप्रोमाइज़ न कंदासीं त असां को इन्हनि सां ठाह कयूं, असां न कंदासीं। बिल्कुलु असांखे पंहिंजी भेण जो कातिल जेको आहे न, उहो फांसीअ जे तख़्ते ते खपे। ॾिसो दी, सिंध में वॾा वॾा केस, जीअं हाणे सदफ़ जो बि ज़ाहिर आहे हाई प्रोफाइल केस थियो, उन में उन्हनि जे माइटनि पोइ वञी कोर्ट में ई रज़ानामी, पोइ उहो दॿाउ में थींदो आहे, पैसनि जी लालच में थींदो आहे। सुभाणे को मेड़ मिंथ पीर क़ुर शरीफ़ खणी अची तव्हांजे दर ते वेहनि, अदा भले अची वेहनि, असां कॾहिं बि इन सिलसिले में कंप्रोमाइज़ न कंदासीं, सुलह न कंदासीं। असां ॿुधो, कॾहिं बि न कंदासीं सुलह, छा बि थिए असांखे इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे अदा असांखे। असां सुलह न कंदासीं, इहो असांजो अटल फ़ैसिलो आहे त असां सुलह न कंदासीं। असांखे इंसाफ़ खपे, असांजी भेण जे कातिल खे फांसीअ जे तख़्ते ते पहुचायो वञे। इन जो जेको केस में आहे, फरियादी केरु आहे ऐं वकील केरु आहे? फरियादी मुंहिंजो भाउ आहे, रिज़वान, मोहम्मद रिज़वान। ऐं वकील जेको आहे त सुहिंदर कुमार। हाणे इहो छो त हाई प्रोफाइल केस आहे, ईअं कंहिं सिविल सोसाइटीअ बि तव्हांजी मदद कई, जेको अलायंस आहे औरतुनि जो, उन्हनि बि मदद कई, त इहो थी सघे थो त उन्हनि सभिनी खे चयो त गॾियल तौर ते हिकिड़ो को वकीलनि जो पैनल जोड़नि त उन केस जी पैरवी कंदा रहनि? जी अदा, अदी वारनि चयो हो न, उन्हनि सभिनी इहो चयो असांखे, हिकिड़े सलाह ॾिनो त हीउ जेको सुहिंदर कुमार आहे न वकील, हीउ सुठो आहे, असां बि इहा ई सलाह कंदासीं, असां बि उन्हनि सां कॉन्टेक्ट में हूंदासीं, इहो ई वकील कयो त जीअं असांजो केस विढ़े।
ठीकु हाणे तव्हांजी भेण नंढी भेण हुई सदफ ज़ाहिरा जी, जी। तव्हांखे त वधीक प्यारी बि हुई वेझी बि हुनजो ख्वाबु छा हूंदो त मां छा पढ़ी लिखी छा कयां छा थियां इहो थोरो ॿुधायो अदा सदफ जे बारे में हुनजो इहो ई ख्वाबु हुयो त मां पढ़ां ईअं सम्झो त पंहिंजो ईअं अॻिते वधां छो त हुनजी जेका शुरूआती ख्वाबु हुयो हम्म, 4 साल न ॾिजो त मां तव्हांखे न चवंदो भली भली नौकरी बि करे ऐं 3 सालनि खां पोइ पहिरियां ईअं चए पियो हा ईअं चए ईअं अच्छा अदा हुनजो ख्वाबु हुयो त मां पढ़ी करे माना ईअं सम्झो लेक्चरार थियां ओके हा हुनजो इहो ख्वाबु हुयो हिनखे माना चए पई त हीअ मूंखे टीचिंग मिली आहे न ईअं सम्झ मुंहिंजी ज़िंदगीअ में मां कामयाबीअ जे पहिरें ॾाके ते आहियां मतिलबु अञा ॾाको पहिरियों आहे पहिरियों अॻिते ॾाको मूंखे वधणो अॻिते आहे मूंखे वधणो आहे सही ऐं हींअर ई हुन एमफिल में एडमिशन वरिती माशाल्लाह उहे एमफिल जी स्टूडेंट हुई एमफिल जी स्टूडेंट हुई अच्छा, उहो एमफिल करे चए पई त मां जीअं लेक्चरार थियां अॻिते हली अॻिते पीएचडी हली, कयां हा। हा ईअं हुनजो इहो ई इरादो वॾा ख्वाब हाणे जेको पुलिस आहे उनजे मथां तव्हांखे ऐं अदालत जे मथां या ॿियनि माण्हुनि जे मथां केतिरो एतमाद आहे छो त पुलिस त पहिरें ॾींहं खां वठी हिन में तमामु घणी सुस्ती कंदी पई अचे जॾहिं अदालत वञी उनजो खड़को कयो उन खां पोइ पुलिस चुस्ती ॾेखारी आहे अदा बिल्कुलु पहिरियां सुस्ती ॾेखारनि पिया सफ़ा हुया न इहो जॾहिं अदालत तरफ़ां ई जेको जज आहे इहो हाई कोर्ट जो सहतो साहब अमजद अली हा साहब अमजद अली सहतो साहब इन नई हिननि खे माना डंडो हयो त तॾहिं ई वञी एतिरो इहो थिया जो कातिल खे गिरफ़्तार करे हाणे बि एतिरी उमेद आहे अदालत में असां रखूं था त असांखे इंसाफ़ मिलंदो मतिलबु हीअ कंबर जी जेका सेशन कोर्ट हाणे उते हले पियो केस हाणे उते रिमांड में वरितो अथऊंसि ऐं इहो चऊं था त अलाह करे हीउ जेको ॿियो जज साहिबु आहे इहो बि असांजी ॿुधे त अलाह करे असांखे इंसाफ़ ॾे हाई कोर्ट में वॾे जज ॿुधो आहे त हाणे नंढो जज बि ॿुधे नंढो जज बि ॿुधे त हिन कातिल खे फांसी जे तख़्ते ते चाढ़े असांजी सिर्फ़ु इहा ई आहे तव्हां हिन केस जी पैरवी करे छा था चाहियो त हिनखे कहिड़ी सज़ा अचे ज़मानत ते अची वञे ॿाहिरि ठाह थिए या हिनखे सज़ा अचे असां ठाह न थिए ठाह न हिनखे फांसीअ जी सज़ा अचे असां इहो था चाहियूं छो त असांजी हिकु न्याणी जेका शहीद थी आहे उनजा बि ख्वाब हुया हूअ हिकु पढ़ी करे अॻिते वधण पई चाहे उनजो ख्वाब हुन ज़ालिम उते ई चकनाचूर करे छॾिया तव्हां ॿुधायो त हीउ हिकिड़ो अगरि अॼु हिनखे ज़मानत ते आज़ादु थियो न अॼु अगरि छा थियो न त सुभाणे हू कंहिं ॿिए खे या टे खे मारींदो पर हिन उन न्याणीअ खे त क़तल कयो न उहा त हिन दुनिया मां वई हली न पंहिंजा ख्वाब हर शयूं उहे खणी वई न त हिनखे पछाड़ी फांसी जी सज़ा त अचे न ठाह करे असां छा कंदासीं माण्हू चवंदा न पैसा वठो न पैसे जी असांखे ज़रूरत कान्हे असांखे इहो आहे त असांजी भेण जो कातिल जो पाण हुनखे सज़ा अचे फांसीअ जी सज़ा अचे बस इहो ई महिरबानी अदी तव्हांजी तव्हां केस जी उमेद त पैरवी कंदा रहंदा अॼोके विलाग मां असांखे इजाज़त ॾींदा तव्हां ॿुधो त सदफ जा माइट जेके आहिनि उहे इन ते अज़मत ते पको पह कयो वेठा आहिनि त उन्हनि खे ठाह कंहिं सूरत में न कंदा ऐं केस जी भरपूर पैरवी कंदा तव्हां सभिनी महिरबानी नए कंहिं विलाग सां गॾु वरी हाज़िर थींदासीं तेसि ताईं अला भाई